नाज़रीन तव्हांखे आगाह कयूं पिया त पीरनि जी हवेली में ज़्यादती खां पोइ बेदर्दी सां क़त्ल थियल निंगरी फातिमा फरोड़ जे चालीहे ते JWC क़यादत ऐं वारसनि पारां शहीद फातिमा फरोड़ जी क़बर ते हाज़िरी भरे शहीद निंगरी जी क़बर ते गुलनि जी चादर चाढ़े दुआ पिणु घुरी वई आहे। JWC जे जलसो जारी आहे। शहीदनि जा वारिस अमड़ वालिद ऐं हज़ारे माण्हू शरीक आहिनि। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। पीरनि जी हवेली में ज़्यादती खां पोइ बेदर्दी सां क़त्ल थियल निंगरी फातिमा फरोड़ जे चालीहे ते JWC क़यादत ऐं वारसनि पारां शहीद फातिमा फरोड़ जी क़बर ते हाज़िरी भरे शहीद निंगरी जी क़बर ते गुलनि जी चादर चाढ़े दुआ पिणु घुरी वई आहे। JWC जो जलसो जारी आहे। शहीदनि जा वारिस अमड़ वालिद ऐं हज़ारे माण्हू शरीक आहिनि। ही अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। पीरनि जी हवेली में ज़्यादती खां पोइ बेदर्दी सां क़त्ल थियल निंगरी फातिमा फरोड़ जे चालीहे ते JWC क़यादत ऐं वारसनि पारां शहीद फातिमा फरोड़ जी क़बर ते हाज़िरी भरे शहीद निंगरी जी क़बर ते गुलनि जी चादर चाढ़े दुआ पिणु घुरी वई आहे। JWC जो जलसो जारी आहे। शहीदनि जा वारिस अमड़ वालिद ऐं हज़ारे माण्हू शरीक आहिनि। पीरनि जी हवेली में ज़्यादती खां पोइ बेदर्दी सां क़त्ल थियल निंगरी फातिमा फरोड़ जे चालीहे ते JWC क़यादत ऐं वारसनि पारां शहीद फातिमा फरोड़ जी क़बर ते हाज़िरी भरे शहीद निंगरी जी क़बर ते गुलनि जी चादर चाढ़े दुआ पिणु घुरी वई आहे। JWC जो जलसो जारी आहे। शहीदनि जा वारिस अमड़ वालिद ऐं हज़ारे माण्हू शरीक आहिनि। ही अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। पीरनि जी हवेली में ज़्यादती खां पोइ बेदर्दी सां क़त्ल थियल निंगरी फातिमा फरोड़ जे चालीहे ते JWC क़यादत ऐं वारसनि पारां शहीद फातिमा फरोड़ जी क़बर ते हाज़िरी भरे शहीद निंगरी जी क़बर ते गुलनि जी चादर चाढ़े दुआ पिणु घुरी वई आहे। पीरनि जी हवेली में ज़्यादती खां पोइ बेदर्दी सां क़त्ल थियल निंगरी फातिमा फरोड़ जे चालीहे ते JWC क़यादत ऐं वारसनि पारां शहीद फातिमा फरोड़ जी क़बर ते हाज़िरी भरे शहीद निंगरी जी क़बर ते गुलनि जी चादर चाढ़े दुआ पिणु घुरी वई आहे। JWC जो जलसो जारी आहे। शहीदनि जा वारिस अमड़ वालिद ऐं हज़ारे माण्हू शरीक आहिनि।